हन जा सरवाण दोदा ओ सूरी हन जा सरवाण दोदा अगवाण दोदा अजबी तोखे सिंधड़ी सारे बड़ी। हलो हलो रूपा माड़ी बदीन हलो, जिते सूर्य सिंध शहीद सुल्तान दोदो सुमरो जो 708 सालियानो टे रोज़ा उर्स मुबारक तारीख़ 5, 6 ऐं 7 मार्च 2021 बरोज़ जुमो छंछर ऐं आचर ते रूपा माड़ी बदीन में अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पियो वञे, जिते सुमरा इताद जो चेयरमैन जदीद दौर जो दोदो सरदार सजाद हुसैन ख़ान सुमरो मज़ार ते चादर चाढ़े मेले जो इफ़्तिताह कंदो, जंहिंमें सिंध समेत पूरे पाकिस्तान में रहंदड़ सुमरा बिरादरी के माण्हुनि खे भरपूर शिरकत की अपील कजे थी। पारां रहम अली सुमरो सदर सुमरा इताद तालको रतो देरो, पारां मोहम्मद यूनिस सुमरो जनरल सेक्रेटरी सुमरा इताद तालको रतो देरो, पारां डॉक्टर सईद अहमद सुमरो अगवान सुमरा इताद तालको रतो देरो, पारां अली अकबर सुमरो अगवान सुमरा इताद तालको रतो देरो, पारां कादिर बख्श सुमरो अगवान सुमरा इताद तालको रतो देरो।